أشهد أن محمد رسول الله أشهد أن علي حجة الله मुंहिंजा अल्लाह ही छामा छा थी वियो घर में तुंहिंजे क़त्ल मुर्तज़ा थी वियो मुंहिंजा अल्लाह ही छामा छा थी वियो घर में तुंहिंजे क़त्ल मुर्तज़ा थी वियो हुई हसरत पिया खे धीउनि सां है वो धीउनि सां गॾु ईदुल फितर मल्हाए इन लाइ मदीने मां धीयूं वरतियूं मौला अली घुराए हो अफ़सोस इहो आ मुसलमान छॾी ज़ुल्म जी हद अमुकाए हो ज़ैनब जे बाबे ते ज़ालिम तलवार छॾी वहाए ईद आयूं करण पीअ सां ॾींहूं हुयूं ज़ख़्मी बाबे मथां वार खोले रुनियूं ईद आयूं करण पीअ सां ॾींहूं हुयूं ज़ख़्मी बाबे मथां वार खोले रुनियूं वेड़ो सादात जो गमज़दा थी वियो घर में तुंहिंजे क़त्ल मुर्तज़ा थी वियो मुंहिंजा अल्लाह ही छामा छा थी वियो घर में तुंहिंजे क़त्ल मुर्तज़ा थी वियो मुंहिंजा अल्लाह ही छामा छा थी वियो घर में तुंहिंजे क़त्ल मुर्तज़ा थी वियो बेदर्दी नाल क़त्ल थिया उनवी माहे रमज़ान कर क़त्ल अली को है वो कोफे विच वो जिब्रील की ता ऐलान थी हसन हुसैन यतीम गए इहो कौसर बऊं अरमाने अज मस्जिद कूफा है वो दे अंदर वो थी क़त्ल गया कुरान आयो मस्जिद अंदर खून सैलाब लाल रत में मुसल्लो ए मेहराब आयो मस्जिद अंदर खून सैलाब लाल रत में मुसल्लो ए मेहराब खून पंहिंजे में तरला फता थी वियो घर में तुंहिंजे क़त्ल मुर्तज़ा थी वियो मुंहिंजा अल्लाह ही छामा छा थी वियो घर में तुंहिंजे क़त्ल मुर्तज़ा थी वियो मुंहिंजा अल्लाह ही छामा छा थी
थी वयो घर में तुझे कत्ल मुर्तज़ा थी वयो सर हो सजदे में मौलाए कायनात जो जिक्र है दर्ज लबते हो आयात जो सिर हो सजदे में मौलाए कायनात जो जिक्र है दर्ज लबते हो आयात जो वार मजलूम ते बेखता थी वयो घर में तुझे कत्ल मुर्तज़ा थी वयो मुंहिंजा अल्लाह जी छाम छा थी वयो घर में तुझे कत्ल मुर्तज़ा थी वयो मुंहिंजा अल्लाह जी छाम छा थी वयो घर में तुझे कत्ल मुर्तज़ा थी वयो कितनी खास वसीयत फिजा को सरदार अली लजपाले हो मेरिया धियां दी पारत हो वही हुण मैडा बचन मुहाल ओ जिवें ज़हरा नाल निभाया है इवें रामे ज़ैनब नाल ओ हुण मां बन के तू रखना है धियां दा खास ख्याल खाक सिर में विझी चयो बिनते अली सर ते आई यतीमी जी औखी घड़ी खाक सिर में विझी चयो बिनते अली सर ते आई यतीमी जी औखी घड़ी मूंखां परदेस में पिय जुदा थी वयो घर में तुझे कत्ल मुर्तज़ा थी वयो मुंहिंजा अल्लाह जी छाम छा थी वयो घर में तुझे कत्ल मुर्तज़ा थी वयो मुंहिंजा अल्लाह जी छाम छा थी वयो घर में तुझे कत्ल मुर्तज़ा थी वयो हो महव मातम हसन नाहे गाजी के चैन लाहे दस्तार सिर ता थो रोए हुसैन हो महव मातम हसन नाहे गाजी के चैन लाहे दस्तार सिर ता थो रोए हुसैन घर में हैदर जे मातम बपा थी वयो घर में तुझे कत्ल मुर्तज़ा थी वयो मुंहिंजा अल्लाह जी छाम छा थी वयो घर में तुझे कत्ल मुर्तज़ा थी वयो मुंहिंजा अल्लाह जी छाम छा थी वयो घर में तुझे कत्ल मुर्तज़ा थी वयो कद कुतुल जूं सदाऊं तो जिब्रील ने सोगे हैदर में मातम कज़ा थी करे कद कुतुल जूं सदाऊं तो जिब्रील ने सोगे हैदर में मातम कज़ा थी करे जुल्म सादात सां छो भला थी वयो घर में तुझे कत्ल मुर्तज़ा थी वयो मुंहिंजा अल्लाह जी छाम छा थी
थी वयो घर में तुझे कत्ल मुर्तज़ा थी वयो मुंहिंजा अल्लाह जी छा मछा थी वयो घर में तुझे कत्ल मुर्तज़ा थी वयो सईद फर्श अज़ा ते थो मातम करे रोई पुरसो यतीमान हैदर खेड़े सईद फर्श अज़ा ते थो मातम करे रोई पुरसो यतीमान हैदर खेड़े ज़ख्मी मस्जिद में मुश्किल कुशा थी वयो घर में तुझे कत्ल मुर्तज़ा थी वयो मुंहिंजा अल्लाह जी छा मछा थी वयो घर में तुझे कत्ल मुर्तज़ा थी वयो मुंहिंजा अल्लाह जी छा मछा थी वयो घर में तुझे कत्ल मुर्तज़ा थी वयो।